अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हां सभिनी जो भलीकार। मुंहिंजो नालो मोहम्मद उस्मान आहे। अॼु असां जंहिं मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं उन जो नालो आहे फ्यूचर परफेक्ट टेंस। फ्यूचर परफेक्ट टेंस में असां ॿिनि शयुनि जो ज़िक्र कंदासीं। उन जो यूज़ेज कहिड़ो आहे उन हवाले सां ॻाल्हाईंदासीं त फ्यूचर परफेक्ट टेंस जेको आहे उहो किथे इस्तेमालु थींदो आहे, कहिड़ी सिचुएशन में इस्तेमालु थींदो आहे। हिकिड़ी शइ इहा डिस्कस करणी आहे असांखे। उन खां अलावा असां हिकिड़ी ॿी शइ डिस्कस कंदासीं त फ्यूचर परफेक्ट टेंस जेको आहे उन जे जुमिले जी जोड़ जेका कीअं आहे, उन जे सेंटेंस स्ट्रक्चर, उन जी वर्ब फॉर्मेशन उहा कीअं आहे, उन जे हवाले सां डिस्कस कंदासीं। सो अचो त स्टार्ट कयूं। सभ खां पहिरियां असां यूज़ेस ते ॻाल्हाईंदासीं त फ्यूचर परफेक्ट टेंस जेको आहे FPC फ्यूचर परफेक्ट टेंस FPT future perfect tense is used for an action or event. फ्यूचर परफेक्ट टेंस जेको आहे उहो कंहिं कम या कंहिं वाक्य जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। कहिड़ो कमु, कहिड़ो वाक्यो? that will be completed or occurred in future at a given time. उहो कमु जेको मुस्तक़बिल में हिकु मुक़ररु वक़्त ते मुकमल थींदो। सो इन डेफिनेशन मां अगर असां सम्झण जी कोशिश कयूं त फ्यूचर परफेक्ट टेंस जेको आहे उहो उन कम जे लाइ इस्तेमालु थींदो जेको हिकु त फ्यूचर जो हूंदो। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे फ्यूचर जो हूंदो, ऐं उहो फ्यूचर में कंहिं मुक़ररु वक़्त ते थींदो। ॿी ॻाल्हि इहा। टीं ॻाल्हि इहा त उहो मुकमल नोयत जो कमु हूंदो, यानी फ्यूचर में कंहिं मुक़ररु वक़्त ते को कमु मुकमल थींदो। त अहिड़े क़िस्म जे कम जे लाइ असां फ्यूचर परफेक्ट टेंस इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं त असां एग्ज़ाम्पल लिखियो आहे, आई विल हैव फिनिश्ड माई वर्क बाय 7:30। मां पंहिंजो कमु 7:30 बजे मुकमल करे चुको हूंदुसि। हिन जुमिले जी असां अगरि माना ॾिसूं त हिकिड़ी सिचुएशन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हिकिड़ो मिसाल ॿुधाईंदो हलां इन एग्ज़ाम्पल खे सम्झण जे लाइ। हिकिड़ो दोस्त आहे, ॿिए दोस्त खे चवे थो त तूं मुंहिंजे घर केॾी महिल ईंदे। मतिलबु शाम जो मंझंदि जो टाइम थियो आहे ऐं पाण लंच जे टाइम ते ॿई दोस्त वेठा आहिनि, ऐं हिकिड़ो दोस्त ऑफिस थो वञे ऐं ॿियो दोस्त घर थो वेहे। त जेको दोस्त ऑफिस थो वञे उनखे ॿियो दोस्त थो चवे त तूं केॾी महिल वापसि ईंदे, मतिलबु घर वापसि केॾी महिल ईंदे, त तुंहिंजो कमु जेको आहे केतिरे टाइम ते ख़तमु थींदो, कहिड़े टाइम शाम जो तूं कम मां फ़ारिग थी वेंदे ऐं कमु तुंहिंजो मुकमल थी वेंदो। त ॿियो दोस्त चवेसि थो, आई विल हैव फिनिश्ड माई वर्क, मां पंहिंजो कमु मुकमल करे चुको हूंदुसि बाय 7:30 7:30 बजे। हिन जो मतिलबु इहो आहे त हू चवे थो त मां शाम जो 7:30 बजे ताईं पंहिंजो कमु मुकमल करे चुको हूंदुसि ऐं पोइ मां वापसि ईंदुसि घर। त ही जेको टेंस आहे, हिन टेंस में असां उन्हनि कमनि जो ज़िक्र कंदा आहियूं जेको असां फ्यूचर में कंहिं कम जे मुकमल हुजण जो को हवालो ॾींदा हुजूं, कंहिं कम खे मुकमल थींदे ॾिसंदा हुजूं ऐं सोचींदा हुजूं त ही कमु हिन वक़्त ते मुकमल थी चुको हूंदो, ही कमु फलाणो कमु मां हिन मुक़ररु वक़्त ते करे चुको हूंदुसि। त अहिड़े क़िस्म जो जेको बि कमु आहे उहो असां फ्यूचर परफेक्ट टेंस में लिखंदा ऐं पढ़ंदा आहियूं। अचूं था फॉर्मेशन जी तरफ़। पर फॉर्मेशन जी तरफ़ अचण खां पहिरियां मां हिकिड़ी तव्हांखे अञा वधीक सम्झण जी कोशिशि कंदुसि त गुज़िरियल लेक्चर्स में असां सिंपल फ्यूचर टेंस इस्तेमालु कयोसीं। फ्यूचर टेंस में असां इहो ज़िक्र कयोसीं त को कमु कंहिं कम जे थियण जा इम्कान मौजूदु हुजनि मुस्तक़बिल में, को कमु मुस्तक़बिल में थींदो या असां कंदासीं। वरी उन खां पोइ असां फ्यूचर कंटिन्यूअस टेंस जो जॾहिं ज़िक्र कयोसीं त असां चयोसीं त को कमु मुस्तक़बिल में थींदो पर कंहिं जारी नोयत जो हूंदो, माना असां मुस्तक़बिल में कंहिं कम में मसरूफ़ हूंदासीं। न सिर्फ़ु कमु मुस्तक़बिल में थींदो बल्कि उहो जारी नोयत जो हूंदो ऐं असां उन में मसरूफ़ हूंदासीं, या उहो कमु थोरे वक़्त जे लाइ जारी रहंदो। माना हुन में जारी रहण वारी ॻाल्हि कईसीं। थोरो फ्यूचर टेंस में इज़ाफ़ो कयोसीं कंटिन्यूअस फॉर्म जो।
वरी असां अचूं था अॼु फ्यूचर टेंस में हिकु ॿी शइ जो इज़ाफ़ो था कयूं त फ्यूचर परफेक्ट टेंस जेको आहे उहो हुते इस्तेमालु थींदो त को कमु मुस्तक़बिल में थींदो ऐं उहो मुकमल थींदो कंहिं मुक़ररु वक़्त ते। जीअं हिते हिकिड़ो दोस्त पंहिंजे ॿिए दोस्त खे चए थो त मां शाम जो 7:30 बजे ताईं पंहिंजो कमु मुकमल करे चुको हूंदुसि। या असां पाण में अगरि हिकिड़ो ॿियो मिसाल वठूं त हिकिड़ो टीचर आहे ॿिए टीचर खे ॿिए उस्ताद खे पंहिंजे शागिर्द खे चवे थो, हिकिड़ो उस्ताद पंहिंजे शागिर्द खे चवे थो त तव्हां पंहिंजो होमवर्क कॾहिं ख़तमु कंदा, तव्हां पंहिंजो होमवर्क कॾहिं जमा कराईंदा। त शागिर्द चवे थो त मां तव्हांखे सुभाणे ताईं होमवर्क कंप्लीट करे ॾींदुसि। आई विल हैव कंप्लीटेड माई होमवर्क बाय टुमारो। या चवेसि थो आई विल हैव सबमिटेड माई कंप्लीटेड होमवर्क टुमारो। मां तव्हांखे पंहिंजो मुकमल थियल कमु सुभाणे जमा कराईंदुसि। त अहिड़े क़िस्म जो जेको कमु आहे, अहिड़े क़िस्म जी जेका ॻाल्हि आहे उहा असां फ्यूचर परफेक्ट टेंस में लिखंदा ई पढ़ंदा आहियूं। अचूं था हिनजी वर्ब फॉर्मेशन जी तरफ़। त वर्ब फॉर्मेशन कीअं आहे? वर्ब फॉर्मेशन में असां ॾिसंदासीं सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट खां पोइ विल हैव या शैल हैव। विल हैव ऐं शैल हैव जेके आहिनि इहे हेल्पिंग वर्ब्स आहिनि। फ्यूचर परफेक्ट टेंस में विल हैव ऐं शैल हैव जेको आहे उहे हेल्पिंग वर्ब्स आहिनि। उन खां पोइ जेको वर्ब ईंदो उहो थर्ड फॉर्म ईंदो। सब्जेक्ट विल हैव और शैल हैव, विल हैव ईंदो या शैल हैव ईंदो, ॿिन्हिनि मां को हिकिड़ो ईंदो, ॿई गॾु न ईंदा। सब्जेक्ट विल हैव या उन जगह ते शैल हैव प्लस V3 माना वर्ब जो थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट और एडवर्ब। ऑब्जेक्ट ईंदो या एडवर्ब ईंदो या ॿई अची सघनि था। मिसाल असां हिते लिखियो आहे द बॉय विल हैव डन हिज होमवर्क बाय टुमारो। जीअं तव्हां सां मां पहिरियां हिकिड़ो ज़िक्र कयो त हिकिड़ो उस्ताद आहे पंहिंजे शागिर्द खे चवे थो त तूं पंहिंजो होमवर्क कॾहिं मुकमल कंदे, तव्हां पंहिंजो होमवर्क कॾहिं मुकमल करे जमा कराईंदा। त अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि थो पुछेसि त उहो शागिर्द चवे थो, उहो छोकिरो चवे थो द बॉय विल हैव डन हिज होमवर्क बाय टुमारो। असां उन छोकिरे जे बारे में चऊं था त जेको छोकिरो आहे उहो पंहिंजो कमु सुभाणे मुकमल करे चुको हूंदो। त ही सब्जेक्ट थी वियो द बॉय, विल हैव असांजो हेल्पिंग वर्ब थी वियो ऐं डू जो थर्ड फॉर्म आहे डन। त ही जेको स्ट्रक्चर आहे इहो असांखे ॾिसणो आहे। सब्जेक्ट खां पोइ विल हैव शैल हैव ईंदो ऐं पोइ वर्ब जो थर्ड फॉर्म ईंदो ऐं पोइ ऑब्जेक्ट ईंदो। जीअं हिते ऑब्जेक्ट आहे असांजो होमवर्क ऐं बाय टुमारो जेको आहे इहो असांजो एडवर्ब आहे। इहे असां जॾहिं पार्ट्स ऑफ स्पीच पढ़ंदासीं त पोइ इन्हनि शयुनि खे बि असां डिस्कस कंदासीं त वर्ब्स कहिड़ा हूंदा आहिनि, ऑब्जेक्ट्स कहिड़ा हूंदा आहिनि, एडवर्ब्स कहिड़ा हूंदा आहिनि। पर असां हिते फोकस सिर्फ़ु इहो था कयूं त सब्जेक्ट खां पोइ विल हैव ईंदो, विल हैव या शैल हैव, उन खां पोइ वर्ब जो थर्ड फॉर्म ईंदो ऐं हिन स्ट्रक्चर खे असां फ्यूचर परफेक्ट टेंस में इस्तेमालु कंदा आहियूं। सो हिकु भेरो ॿीहर मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त फ्यूचर परफेक्ट टेंस जेको आहे उते इस्तेमालु थींदो आहे जॾहिं मुस्तक़बिल में कंहिं कम जे मुकमल हुजण जी तस्दीक कंदा हुजूं, कंहिं मुक़ररु वक़्त ते कंहिं कम जी मुकमल करण जी तस्दीक कंदा हुजूं, उन जे लाइ असां फ्यूचर परफेक्ट टेंस इस्तेमालु कंदा आहियूं। सो मूंखे उमेदु आहे तव्हां घर में पढ़ी रहिया आहियो ऐं ही सभु टेंसिस, ही सभु लेक्चर्स तव्हां हिननि ते कमु करे रहिया आहियो ऐं इन्हनि खे सम्झण जी कोशिशि करे रहिया आहियो। Thank you for joining.